ऐं एडी वडी पावरफुल ज़ात के अल्लाह साईं टुकड़ा टुकड़ा करे ॾेखारियो। रूस टुटो, अमेरिका इंशाअल्लाह टुटंदो, इजराइल टुटंदो, तबाह बर्बाद थींदो, अमेरिका ऐं उनजा हवारी खत्म थींदा इंशाअल्लाह अज़ीज़। फलस्तीनी अवाम हकीकी मुजाहिद मुसलमान आहिनि उहे, ज़िंदा क़ौम आहिनि उहे। असां थोरे, असां त मुर्द आहियूं, असां मोल आहियूं जेके पंहिंजो वतन नथा छॾीनि, पंहिंजूं ज़मीनूं ॿार बच्चा कुर्बान कनि पिया, वतन नथा छॾीनि। ज़िंदा क़ौम आहे। काबतुल्लाह क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस मस्जिद अक़सा जी हिफ़ाज़त में अॼु बि उते बीठा आहिनि। ज़िंदा क़ौम तूं आहे, असां त मुर्द आहियूं। मुजाहिद क़ौम उहा आहे, असां त आहियूं कोन। अल्हम्दुलिल्लाह क़ाइद मिलत इस्लामिया मौलाना फज़ल रहमान हाणे विया फ़लस्तीन ऐं उते पंहिंजो फंड जमो करायो। असां गुज़िरियल दफ़े इन फ़लस्तीन जे फंड लाइ नवाब शाह मञा 2,91,000 पंहिंजे ज़िले तालके मञा ज़िले मञा 6 लख ऐं कुझु हज़ार आहे। हाणे वरी बि उलमा इहा अपील कई आहे त ईद जे भलारे ॾियारे ते जीअं असां ग़रीबनि मिस्किननि जी मदद कयूं था, मस्जिद मदारिस वारनि जी मदद कयूं था, ऐं इन में उन्हनि लाइ अलॻि हिसो पंहिंजे हलाल कमाई वञा जेतिरो पुॼे उहो वरी इंशाअल्लाह ॿी किस्त जमो ॾे कराइबी। ऐं उन लाइ तव्हां सभु पंहिंजो ताउन कयो। उन मुस्लमान लाइ जेको तव्हां खां पुॼे थो उन लाइ ज़रूरु कयो। फ़लस्तीन जे नाले सां, मस्जिद जे चंदे सां गॾु उनजो अलॻि नालो तव्हां वठंदा त पोइ उहो इंशाअल्लाह ओॾे जमो कराइबो। इहा ज़िंदगी उअं ई वेंदी हली, पर उन्हनि मुजाहिदनि लाइ, उन क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस मस्जिद अक़सा जी हिफ़ाज़त वारनि लाइ जेकर असांजो हिसो लॻी वञे